जी नाज़रीन, करमपुर वाले इलाके में आवां इंताज अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शिरकंदालों करमपुर बरसां गढ़ी तेगो जे कच्चे वाले इलाके में मुगी SHO गुलमंद मार ऐं पुलिस एहलकारनि जी बाज़ाबी लाइ कश्मीर ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस चढ़ाई। पुलिस ऐं ॾोहारनि में फायरिंग सबबि एक पुलिस एहलकार अली बहार जतोई थरे ते ॾोहारनि जी फायरिंग में शहीद थी वियो, जॾहिं त अब्दुल हकीम जतोई SHO शबीराबाद सिकंदर चांडियो ऐं उन जो गनमैन अहमद खान अबड़ो सख़्त ज़ख़्मी थी पिया। शहीद एहलकार जी लाश के कंदरकोट सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो ऐं ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ सखर जी अस्पताल रिफर किया वियो आहे। SSP कश्मीर कंदरकोट इरफान समो जो चवणु आहे त SHO समेत मूवी एहलकारनि जी बाज़ाबी ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं पुलिस कार्रवाई जारी रहंदी। जी नाज़रीन, करमपुर वाले इलाके में आवां इंताज अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शिरकंदालों करमपुर बरसां गढ़ी तेगो जे कच्चे वाले इलाके में मुगी SHO गुलमंद मार ऐं पुलिस एहलकारनि जी बाज़ाबी लाइ कश्मीर ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस चढ़ाई। पुलिस ऐं ॾोहारनि में फायरिंग सबबि एक पुलिस एहलकार अली बहार जतोई थरे ते ॾोहारनि जी फायरिंग में शहीद थी वियो, जॾहिं त अब्दुल हकीम जतोई SHO शबीराबाद सिकंदर चांडियो ऐं उन जो गनमैन अहमद खान अबड़ो सख़्त ज़ख़्मी थी पिया। शहीद एहलकार जी लाश के कंदरकोट सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो ऐं ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ सखर जी अस्पताल रिफर किया वियो आहे। SSP कश्मीर कंदरकोट इरफान समो जो चवणु आहे त SHO समेत मूवी एहलकारनि जी बाज़ाबी ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं पुलिस कार्रवाई जारी रहंदी।